नाज़िन सन भरसा ॻोठ मोहम्मद यूसुफ ईसाणी खोसो में मच कचहरी की तकरीब मुनाक़द कई वई, जंहिंमें सुघड़नि डोर ऐं बेत ॿुधाए महफ़िल खे झुमाए छॾियो। उन हवाले सां ॾिसूं था मुख़्तियार अहमद लाशारी जी ही रिपोर्ट। नाज़रीन सन भरसा ॻोठ मोहम्मद यूसुफ ईसाणी खोसो लॻ शालमाल स्टाफ वटि मरहूम बख्श उर्फ बलवर ईसाणी जी याद में मच कचहरी कोठाई वई। संदसि पुट अली बख्श ईसाणी खोसो साफ़िन खे ॿुधायो त मुंहिंजो वालिद साहब हर नए साल में मच कचहरी कराईंदो हो। हाणे हू हिन फ़ानी दुनिया में नाहे रहियो। हाणे असां संदसि जी याद में ही प्रोग्राम करायो आहे, जॾहिं त कचहरी में ॾूर गुजारतूं नर बेत ऐं गीत पेश कया विया, जंहिंमें बेद गुलशेर सोलंकी, बादल जमाली, दिलबर गांचो चया। नजमुद्दीन खोसो वॼाए महफ़िल खे झुमाए छॾियो, जॾहिं त फनकारनि दोस्त अली मरी, नबू मला, इब्राहिम शाहानी, मखण सोलंकी सिंधी गीत गाया, जॾहिं त महफ़िल में सन शालमानी, हाशिम छछर, कलरी ऐं लोंग ब्राह्मण ॻोठनि में इलाइक़े वासियुनि वॾी तइदाद में शिरकत कई, जंहिंमें मोहम्मद हाशिम छछर, सूमर खान छछर, मास्तर मीर खान खोसो, अली गौर खोसो ऐं ॿिनि ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई। सूमर खान छछर चयो त ही प्रोग्राम असांजो शान आहिनि, हिन प्रोग्राम में नंढा वॾा गॾु थींदा आहिनि। मास्तर मीर खान ईसानी चयो त असां शुक्रगुज़ार आहियूं मेरहा टीवी न्यूज़ जा ऐं असां दुआ था कयूं त नओं साल सॼी आलम इंसान लाइ ख़ुशियूं खणी अचे। हुतां हुड़पी हिकिड़ो हितां लवार लख उबियो उबाइन ते तू जूठ मारी जख ॿियो लुणियो लख लतीफ़ चई कूड़ बदर कख वाहर तनी विख जनी सांवारा सिपरी।